शहरिन की मदद से, आवाम की मदद से, मीडिया की मदद से पंहिंजे घरनि में खैरनि जा पहुची विया आहियूं। पर हाणे असीं इहो था चाहियूं असांजी मदद कई वञे। असांजा मर्द अञा कोन छॾिया आहिनि, न को कोर्ट में पेश कया आहिनि, ठीकु आहे। उन्हनि ते कूड़ा केस आहिनि उहे ख़तमु कराए असांखे छॾाया वञनि। ऐं ॿियो महिरबानी करे असांजी मदद करे इन घर जी तोड़ फोड़ असांजी जेका बि कई आहे, घर जी शइ का बि कोन छॾी, शराब पी अयाशियूं करे सभु खणी विया आहिनि टोटल। ऐं हाणे असांखे अञा बि पको बंदोबस्तु कराए ॾियो, असांखे कागर बागर ठाराए ॾियो, छो त ज़रे ज़रे असां ते हमिलो छा करे सघनि था। असीं ग़रीब माण्हू सुभाणे शहरी वीचारनि जी महिरबानी सां असीं आयासीं, पर हू 24 कलाक त असां सां गॾु कोन हूंदा न। हू वरी बि असांखे धक ॿक हणी सघनि था, अची सघनि था। वरी असांजो ईद खां पोइ वरी चवंदा असांजो कुझु करे इहो महिरबानी करे असांखे पको बंदोबस्तु कराए ॾिजो। जीअं अव्हां असां ते महिरबानी कई आहे, अव्हां खे अलाह साईं ख़ुशि आबाद रखंदो, ही असांखे पको बंदोबस्तु। असीं ज़र ज़र बेघर थियणु नथा चाहियूं, असीं लाह वारस आहियूं, असीं ज़र ज़र असीं केॾांहुं वेंदासीं। ही असांजी जी मदद तव्हां कई आहे, जीअं अलाह कंदो बि ख़ुशि हूंदा असांखे पको। असीं हाणे शान खां बि डिॼूं था, इन जजनि पुलिसुनि खां बि डिॼूं था, असां लाह वारस इंसान आहियूं। असांजी बसि हाणे इहो जी भलाई कई असांजी भलो, असांखे पकियूं हथराथियूं। हीअ असांजा माइटाणा मुल्क आहे, असांजो वतन, असांजी पैदाइश इहे की असांजो आहे, त असांखे पको बंदोबस्तु कराए असांखे पंहिंजो ॾियो। असांजा मर्द अञा थाणे में आहिनि, अञा उहे छुटा कोन्हे, हू बि असांखे छॾाए ॾियो, महिरबानी थिए। इहो असांजा जेके माण्हू ॿधा आहिनि उन्हनि ते जेको अञा कोर्ट न पेश कया आहिनि, न को अदालत में पेश कोन कया, उन ज़ामीन कोन थिया, असांजा नाजल्दी कई ऐं जेको असां ग़रीबनि सां असांजा जेको असां मदद कयो वञे। पुट असीं शुक्रगुज़ार आहियूं हाजी ख़ालिद सूमरे जा, जिन असांजी मदद कई, असांखे 50-50 हज़ार रुपया ॾिना। अञा बि वीचारा ॿिया चवनि था असीं अव्हांजी बिल्कुलु मदद कंदासीं। हाणे शुक्र आहे अल्लाह जो, ख़ुशि आहियूं, पंहिंजे घर में वेठा आहियूं, असांजी सभु को मदद करे थी। असांजी बेइज्जती कई पुलिस, असांजा मर्द मुंहिंजो गुलाम अहमद नाले मुड़ुसु, उहो पियो जेल में, असांजी बेइज्जती कई, असांजा थां उछलिया, पर उछलिया, अयाम असां अयाम मदद कई। सरदार अली शाह सोलंकी, लाल माली भी अयाम, सॼो उमरकोट जो शहर असां मदद कई है। असांजी बेइज्जती थी, असांजा घर टुटा, मुंहिंजो घर टुटी वियो, सॼो ढाई अञा खतरो है असांखे सेहत में, पुलिस में भी खतरो है, पुलिस मिली न सेठ सां। असांजा मर्द जेल में चालान करी, असां घर खाली कयो, तॾहिं बि असांजा मर्द चालान थी विया आहिनि। अञा सुधी मुलाक़ात कोन कराई असांखे, नंढड़ा ॿार बि खणी वञे। असां इंसाफ़ कयो वञे, असांजे भरपन असांजे घर में भॻा आहिनि, असांजा मुर्द पुलिस में ॿधा पिया आहिनि, न छॾियो उनखे वियो आहे। असांखे सेहत में नुक़सानु आहे, परेशानी आहे, ऐं असांखे पुलिस में खतरो आहे, असांखे अञा का बि इतलाह कोन थियो आहे, असांजी भरपाई थींदी कोन थींदी। हींअर बि असांजी सरदार जेको आयो आहे, सरदार सोलंकी सरदार साहिब, असांजे लाइ ऐं लाल माली लाइ जाम इज़त आहे, अलाह करे ख़ुशि मुंहिंजे भाउ सां मुंहिंजा जेके सिंध वारा आहिनि असांजी मदद कई अथनि। बाक़ी हाणे इहा असांजी दरख़्वास्त आहे, असांजो नुक़सानु कयो अथनि, असांजे नुक़सान में असांजी भरपाई कनि।